बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। और यहाँ उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ चौथों दर्जे पंजे मां, जंहिंजो उनवान आहे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हा। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ मानाऊं, उन खां पोइ सवाल जवाब ऐं ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं हूंदियूं उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं असां। लफ़्ज़ आहे गनी, माना शाहूकार या दौलतमंद। लफ़्ज़ आहे निहायत, माना बेइंतिहा। लफ़्ज़ आहे कहल, माना रहम बाझ। लफ़्ज़ आहे वीर, माना दुश्मनी। लफ़्ज़ आहे सख़ी, माना ख़ैरात कंदड़। लफ़्ज़ आहे ज़ालिम, माना ज़ुल्म कंदड़ या बेक़यास। लफ़्ज़ आहे सहाबी, माना सोहबत में रहंदड़। लफ़्ज़ आहे अगरो, माना अॻिते। लफ़्ज़ आहे दौलतमंद, माना शाहूकार या गनी। लफ़्ज़ आहे वक़ुफ़, माना अरपे। पोइ लफ़्ज़ आहे पंहिंजे हड़ां, माना पंहिंजे मिल्कियत मां। पोइ आहे सरंदी पुॼंदी, माना असर रुसूख़। पोइ लफ़्ज़ आहे सोहबत, माना गॾिजाणी या मुलाक़ात। पोइ लफ़्ज़ आहे लालची, माना हिर्स कंदड़। पोइ लफ़्ज़ आहे तकलीफ़, माना मुश्किल या ॾुख। पोइ लफ़्ज़ आहे पेश, माना आॾो या साम्हूं या रूबरू। पोइ लफ़्ज़ आहे वेझो, वेझो माना क़रीब या भरिसां। पोइ लफ़्ज़ आहे दौलत, माना रक़म, धन, माल। पोइ लफ़्ज़ आहे संजीदा, माना बुरदबार। मिश्क अलफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों आहे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु खे अल्लाह ताला कहिड़ियुनि ख़ूबियुनि सां नवाज़ियो हो? जवाब: अल्लाह ताला संदन तबीयत खे निहायत संजीदा ऐं इंसाफ़ पसंद बनायो हो। सवाल नंबर ॿियो, मिठे पाणीअ जे खूह जो नालो छा हो? जवाब: मिठे पाणीअ जे खूह जो नालो रोमा हो। सवाल नंबर टियों, हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु उहो खूह कंहिंखां ख़रीद कयो हो? जवाब: हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो खूह हिक यहूदीअ खां ख़रीद कयो हो। सवाल नंबर चौथों, हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु यहूदीअ खां खूह केतिरनि दरहमनि में ख़रीद कयो? जवाब: हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु यहूदीअ खां खूह 20,000 दरहमनि में ख़रीद कयो। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लुग़त मां ॻोल्हे लिखो ऐं पंहिंजनि जुमिलनि में कमु आणियो। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं जुमिलनि में कमु आणींदासीं हिननि खे। लफ़्ज़ आहे गनी, माना शाहूकार। जुमिलो लिखंदासीं: हज़रत उस्मान रज़ी अल्लाह अन्हु गनी जे लक़ब सां मशहूर आहे। पोइ लफ़्ज़ आहे पंहिंजे हड़ां, माना पंहिंजे मिल्कियत मां। जुमिलो लिखंदासीं: हज़रत उस्मान रज़ी अल्लाह पंहिंजे हड़ां यहूदी खां खूह ख़रीद कयो। पोइ लफ़्ज़ आहे कहल, माना रहम। जुमिलो लिखंदासीं: असांखे ग़रीबनि ते कहल करणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे सरंदी पुॼंदी, माना असर ऐं रुसूख़ वारा। जुमिलो लिखंदासीं: सरंदी पुॼंदी वारनि खे घुरिजे त हू ग़रीबनि जी
सार संभाल लहन। पोइ लफ़्ज़ आहे वेर माना दुश्मनी। जुमिलो लिखंदासीं असांखे कंहिं सां वेर न रखणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे दौलतमंद माना शाहूकार। जुमिलो लिखंदासीं दौलतमंदनि खे घुरिजे त हू ग़रीबनि ते ख़र्च कनि। जीम दौलतमंद लफ़्ज़ पुठियां मंद पछाड़ी आहे। जीअं दौलत वाधू मंद बराबरि दौलतमंद। अवीं हेठि ॾिनल खाननि में मंद पछाड़ी मिलाए के बि टे लफ़्ज़ ठाहे लिखो। ही मंद लिखियल आहिनि, इन्हनि जा हाणे लफ़्ज़ ठाहींदासीं। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़ ठाहींदासीं। नंबर पहिरियों ज़रूरत वाधू मंद बराबरि ज़रूरतमंद। ॿियो अकुल वाधू मंद बराबरि अकुलमंद। टियों अक़ीदत वाधू मंद बराबरि अक़ीदतमंद। दाल हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। लफ़्ज़ आहिनि, इन्हनि जा ज़िद लिखंदासीं। जी दोस्तों, हाणे ज़िद लिखंदासीं। लफ़्ज़ आहे देर ज़िद सवेर। लफ़्ज़ आहे आम ज़िद ख़ास। लफ़्ज़ आहे ज़ालिम ज़िद मज़लूम। लफ़्ज़ आहे ग़रीब ज़िद अमीर। लफ़्ज़ आहे सख़ी ज़िद कंजूस। लफ़्ज़ सुठो ज़िद ख़राब। हेठि ॾिनल वाहिद लफ़्ज़नि जा जमع ऐं जमع लफ़्ज़नि जा वाहिद लिखो। ही लफ़्ज़ आहिनि, हिननि जा वाहिद जमा लिखंदासीं। हाणे लफ़्ज़ वाहिद आहे फ़ाइदो जमع फ़ाइदा। लफ़्ज़ तकलीफ़ जमع तकलीफ़ूं। लफ़्ज़ मुसलमान जमع मुसलमान। लफ़्ज़ जमع प्यारा वाहिद प्यारो। लफ़्ज़ जमع खूह वाहिद खूह। लफ़्ज़ जमع पैसा वाहिद पैसो। वाह सरंदी पुॼंदी। ॿिठो लफ़्ज़ आहे तव्हां अहिड़ा के बि ॿिया 5 ॿिटा लफ़्ज़ लिखी ॾेखारियो। जी दोस्तों, हाणे ॿिटा लफ़्ज़ लिखंदासीं। जवाब नंबर पहिरियों अचणु वञणु। नंबर ॿियो ॾियणु वठणु। नंबर टियों लिखणु पढ़णु। नंबर चोथों घुमणु फिरणु। नंबर 5 फिरणो घिरणो।